रहिया आहियूं सिंध जा महिमान ऐं पंजाब जो महिमान जेके असांजे वटि हिन पहुची चुका आहिनि ऐं तयारी में लॻा रहिया आहिनि। असां उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त ॿई अचनि। ऐं पंजाब जे पहलवान खे मां चवणु चाहियां त हींअर आयो आहीं पर पोइ हिते मोटी वञे भलो अथई त असां सिंध जो बाक़ाइदा पहलवान बाक़ाइदे तयारी सां आहे, फुल तयारी सां आहे। चवई त मोटी वञे भलो अथई असांजो बाक़ाइदा ताक़तवर अथई। अॼु त मथा थींदा आहे त शुरूआत सिंध खे आवाज़ खबर पवंदी मुड़स जी भाड़े जी हूं भले मारे वञ पर सिंध जहिड़ी ॻाल्हि आहे असांजी। अरे पंजाब चढ़िया सब पंजाब जा पहलवान हटाया असां हेॾिया 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 गप में ना हेॾे पियो त हिते हिन जगह ते हलिया हा आराम सां आराम सिंधी पंजाब में गिदड़ मारियो सिंधी लगा खबर पती ने पंजाब के खेला सा मैं के किराया तू कड़ी वडी गाई हाथ कोण पे दे हाथ कोण पे थई मारा चाहिए मारा चाहिए तो मैं हाला चाहिए दस जियो बी बाबी सामान में जो दत जी अरे कौन तो सामान में जा पूरा सामान है बच्चा में हां पंजाब जो बली मरी नहीं दो मरी नहीं दो सिंधा वेड़ जी सारी कजा सिंधा बाबा सोरी चक धाणो हां